शफ़ीक भा हेॾे ॾिस, कच्चे में ग़रीबनि मिसकीननि खे अगवा करे यरगमाल बणाए उन्हनि खे तशद्दुद कयो थो वञे। उन्हनि ते ॾिस, हे त रोज़ जा मसला आहिनि। धाड़ियल पालियल ई हिननि जा पंहिंजा आहिनि। अगरि जे हे चाहिनि न हेतिरी बजट थी अचे दिफ़ा जी, दिफ़ा त थिए ई कोन थो असांजे लाइ। असां अगरि जे मोटरसाइकिल जा कागज़ घर विसारे वञूं था त पुलिस वारा असांखे 2 कलाक था बीहारनि। धाड़ियलनि खे जदीद हथियार हिननि पाण ॾिना आहिनि। असां तव्हां अगरि जे मुल्क जे ख़िलाफ़ अगरि जेका शइ लिखूं था, असांजी कॉल ट्रेस थियो थी वञे, असांखे घरां खयो थो वञे, हिननि खे ख़बर न आहे। धाड़ियल सॼो ॾींहुं लाइव वीडियो था हलाइनि, हिननि खे सॼी शइ ख़बर आहे। पर अमुन एहतजाज डॉक्टर कनि था, उस्ताद कनि था, शागिर्द कनि था, उन्हनि जे लाइ त हे मुड़ुस माण्हू आहिनि। ससुई सोरठ लाइ त हे मुड़ुस माण्हू आहिनि। नसीराबाद में लाड़काणे में उहे वञी हिदायत लोहार जे जेके कातिलनि खे उन्हनि खे त कोन था पकिड़े सघनि। हे किथां धाड़ियलनि सां विढ़ंदा? धाड़ियल हिननि जा पंहिंजा पालियल आहिनि, हिननि जा पालतू आहिनि। धाड़ियल किथे आहिनि उहे जेके बजट था रखनि दिफ़ा जी? उहे हथियार किथे आहिनि? एटम रखंदड़ मुल्क 500 धाड़ियलनि खे नथो मारे सघे। हिननि खां 500 धाड़ियल कवर नथा थियनि। हे पाण चाहिनि कोन था। हे ॾिसनि था त अवाम जेका आहे सा ज़लील थिए, ज़लालत में अचे। अवाम ज़लील थींदी, हिननि खे छा आहे? भुंग असां खां वठी असांखे इहे बाज़ियाबता कराइनि। पुलिस वारनि जो भाङो आहे हिन में। बिल्कुलु शफ़ीक भा, तूं सही थो चई। असांजे आला इदारनि खे इन बाबति सोचणु खपे। साजिद भाउ, असांखे मैसेज ॾियणो पवंदो शऊर याफ़्ता सिंध जे दोस्तनि खे असांजो साथ ॾियनि, धाड़ियलनि जे ख़ात्मे लाइ, शहूर उजागर करण जे लाइ। ऐं असीं इन्हनि खे अर्ज़ु कंदासूं सॼो ॾींहुं फ़लस्तीन जे लाइ आवाज़ उथारण लाइ तव्हांखे असीं झल नथा कयूं। असीं इनकारी न आहियूं, फ़लस्तीन में ज़ुल्म नथो थिए। असीं फ़लस्तीन वारनि जी ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं, पर सिंध में फ़लस्तीन खां घटि ज़ुल्म नथो थिए। सिंध लाइ बि आवाज़ उथारणो आहे ऐं हीअ आवाज़ असांखे उथारणो आहे। हे ॿियो केरु बि कोन ईंदो, केरु अची असांजे लाइ आवाज़ उथारींदो। जी दोस्तो, ही वीडियो तव्हांखे पसंदि अचे त अॻिते ज़रूरु हिन खे पुॼाइजो। जज़ाकल्ला। खुदा को हेठ लहिया पहुंचो जोड़ल डेर ॾिसी वञ, मूंखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी वञ, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी वञ।